आवाज़ बुलंद सला शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। पीरों आवाज़ अल्हम्दुलिल्लाह। ही मानो सभई मिठड़ा आया पंध करे चो सुभान अल्लाह। ही मानो सभई मिठड़ा आया पंध करे क़ुरान जे ॿुधण लाइ आया पेर भरे। ही बलोच थो अर्ज़ करे राज़ी थी रहमान तूं चो सुभान अल्लाह। खुदी को कर बुलंद इतना के हर तकदीर से पहले। खुदी को कर बुलंद इतना के हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है। बब में सराय करे शायर चाहे अजीब मिसाल दे नहीं। हिकड़ो माण्हू आ आईनो पंहिंजे साम्हूं रखे थो, वॾो आईनो। आईने जे साम्हूं पंहिंजे मुंहं खे चेहरे खे पंहिंजो पाण खे माण्हू साफ़ कंदो आहे, ठाहींदो आहे। हे छा थो करे, वॾो आईनो रखी उनखे तो कपिड़ो हणी साफ़ करे थो, पंहिंजे मुंहं खे साफ़ करण जे बजाय, चेहरे खे साफ़ करण जे बजाय आईने खे तो वेठो साफ़ करे। सॼी ज़िंदगी ईअं करे हिन जो चेहरो ऐं मुंहुं साफ़ न थींदो। छो हिनखे चेहरो ऐं मुंहुं साफ़ करणो आईने में, हे वेठो तो आईने खे साफ़ करे। ईअं हिकिड़ा माण्हू पूरी जिंदगी पंहिंजे ज़ाहिर खे सवारण जे लाइ, थोड़ो कुर्सी खे परे कर, पूरी जिंदगी पंहिंजे ज़ाहिर खे सवारण जे लाइ ठाहिनि था पिया पाण खे। सुठा अठा लवटा कपड़ा, सिरमू, तेल, फुलेल, खुशबू, अतर, हुते खुशबू पहुचे, पर उनजो अंदर गंदो आहे, अंदर साफ़ न अथसि। हसद ऐं बोज़ ऐं शिरक ऐं निफ़ाक़ खां भरियो पियो अथसि अंदर सीनो। त इहो माण्हू कॾहिं पाक ऐं साफ़ न थींदो, पंहिंजे ज़ाहिर खे पूरी ज़िंदगी पियो ठाहे। ॻाल्हि सम्झ में आई? न सम्झो? थोड़ो तवज्जो कर, शायर हीअं सम्झायो जी उम्र भर यूं ही गलती करते रहे ऐ गालिब। उम्र भर यूं ही गलती करते रहे ऐ गालिब। धूल चेहरे पे थी और हम आईना साफ करते रहे। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अजवारी महफिल मजलिस बाबरकत भलारी रात
बुझा दोस्तों अजीजो गॾु थिया आहियूं। रब्बुल आलमीन खां दुआ है त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तहांजे गरजाणी खे हिन प्रोग्राम कराइण वारनि खे जिन ताउन कयो सभिनि जे लाइ क़यामत जे ॾींहुं माशर जे मैदान में बख़्शिश ऐं शफ़ाअत जो ज़रियो बणाए आमीन चओ। दोस्तो मां तव्हांजे साम्हूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे कलाम पाक मां 3 आयतूं मुख़्तलिफ़ जगहनि खां तिलावत कयूं ऐं हिकिड़ी हदीस सहीहैन जी मां तव्हांजे साम्हूं पढ़ां। सहीहैन छाखे चइबो आहे? जेका हदीस बुखारी शरीफ में अचे उहा ई हदीस मुस्लिम शरीफ में भी हुजे बल्कि सही हदीस त इनखे सहीहैन चइबो आहे। त उहा हदीस पढ़ियो मां उन आयत जे निस्बत सां जेका मां तिलावत करे चुको आहियां त मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माअहू। कुरान मजीद भी गवाही दे थो पयो सोहणे नबी इमामुल लंबिया बिन जहानन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जे ला ऐं उन जो किरदार अची निभायो आ सहाबा उन जी मालूमात ताके अहादीस मुबारका मां मिलंदी त जिन के अल्लाह वदे लक़बन सां सजो आ। अल्लाह रब्बुल इज़्ज़त वदे अनमोल मोती अल्फाजन सां उन्हनि जी तारीफ़ कई आहे त आया असां ॾिसूं उहे तारीफ़ जा भी हक़दार आहिनि के न। अब ॿुधो हिकिड़ो उस्ताद चवंदो आहे बाबा मुंहिंजा सवें शागिर्द पर हे मुंहिंजो भलो शागिर्द आहे, शरीफ़ भी आहे, मेहनती भी आहे, होशियार। वो वाकई जांच कंदासीं इम्तिहान वठंदासीं तो मेहनती होशियार शरीफ ज़हीन ज़ाहिर थींदो। ईअं पुट जे लाइ औलाद जे लाइ पीउ चवंदो आहे बाबा पुट त मुंहिंजा घणा आहिनि पर सभिनि मां ही मुंहिंजो पुट फर्मा बरदार भी आहे, बासलाहियत भी आहे, बाकिरदार भी आहे। ॾिसंदासीं त वाकई छो त उहो उन खां वाक़ुफ़ आहे। उस्ताद शागिर्दनि खां मुरीद घणा पर मुर्शिद चवंदो ही मुंहिंजो मुरीद जेको आहे न साईं तव्हां हेॾे छो था अचो, होॾे आहे न तव्हां वटि बुज़ुर्ग उन वटि वञो दुआऊं घुरायो। त तंहिंजी माना उन जाचियो आहे ॾिठो आहे त ही मुंहिंजो मुरीद बुज़ुर्ग मुत्तकी परहेज़ ऐं बासलाहियत ऐं किरदार वारो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त नबी जे सहाबा ऐं यारनि जे बारे में मुख़्तलिफ़ जगहनि में तारीफ़ूं कयईं, मजमूई तरीके से तारीफ कयईं, इनफिरादी तरीके से साहबा जो तारीफूं आयल हैं। उन्हनि जी जांच असां वहीं कयोसीं मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ज़वात में, नबी साईं जे सफ़रन में, हज़रन में। तो पोइ ॾिठोसीं त वाकई अल्लाह जंहिंजे तारीफ़ जे लाइ फरमाइनि पिया उहे बिल्कुलु बेअन ही उन जे मिस्ताक आहिनि। बल्कि मां इं चई सघां थो त पीर उस्ताद मुर्शिद इन्हनि जे पंहिंजे जेको आहे त नुमाइंदनि में चूंडियल या तारीफ़ कयल शख्सन में थोड़ो रद्दो बदल थी सघे थो। उस्ताद मतां गुलब करे वञे, पीउ पंहिंजे औलाद जे लाइ गुलब करे सघे थो, तारीफ़ हद खां वधीक करे सघे थो, मुर्शिद मुरीद जे लाइ हद खां वधीक तारीफ़ गुलब करे सघे थो, मतां उहो ईअं न हुजे। पर हिते असांखे अल्लाह जे क़ुरान ते यकीन आहे, जंहिंखे यकीन आहे उहे मथे न करनि चओ। अल्लाह ते भी यकीन आहे, अल्लाह जे क़ुरान ते भी यकीन आहे। अल्लाह चयो सो सच आहे ऐं ॾिठो से भी सच हुयो। त खोलियो क़ुरान चो सुभान अल्लाह। क़ुरान खोलियो सही, इन जो ॿुधण भी सवाब आहे, इन साईं जो ॾिसण भी सवाब अथव। हिकु मरतबा सुभान अल्लाह ॾाढा चओ त मां क़ुरान खोलिया। अल्लाह साईं क़ुरान में ऐलान कयो आहे, फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम
दुनिया वारो कुरान जो बुधण तो सवाब चैन दिल भर जो ॾिसण भी सवाब है शवीअ सिगारो आए दुनिया वारो कुरान अज़मत वारो किताब है सूरज जो नालो सूरतुल फतह है पर मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ़ारि रुहमाउ बैनहुमा तराहुमा रुक्अन सुज्जदन यब्तगूना फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुमा फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिका मसलुहुमा फित्तौरात व मसलुहुमा फिल इंजील फुलो पवा कुरान सचो अल्लाह जी फरमायो दुनिया वारा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहजो रसूला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आए केड़ो रसूला इन तारीफ में थोड़ो हल तो सही रात खत्म थी वये जिंदगी खत्म थी वये उम्रियों कटजी वयन खुदा जो कसम इन तारीफ के को खुटाए लथो सिगे पर मैं मोहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह जो रसूल आए केड़ो रसूला कुरान के तफसीर और तशरीह में तो गालाए ताबिसो मुफस्सिरीन जा किताब पढ़ी करे उलमाए किराम का पूछो मुदर्रिसीन आलिमन जे मजलिस में वे हो जे अल कुरान युफस्सिर बाज़ुदादा कुरान बाद जे तफसीर में गालाए थो मोहम्मद अल्लाह जो रसूल है जे केड़ो रसूल फुल कुरान जो सुभान अल्लाह ये करे और सुभान अल्लाह तो जो ए मां कुरान जो दीदार कराया हमें बिस्मिल्लाह ओ दुनियारो कुरान जो बुधण तो सवाब इन दिल पर जो ॾिसण भी सवाब है रहमत नारो कुरान आहे बरकत नारो कुरान आहे दुनिया वारो छियों सिबारो सूरतुल माइदा आयत नंबर 67 है अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िला इलैका मिन रब्बिका व इल्लम तफ़अल फमा बल्लगता रिसालता वल्लाहु यासिमुका मिनन्नास इन्नल्लाह ला यहदिल कौमल काफिरीन रसूल एड़ो अल्लाह फरमायो ये मुझो वो रसूला जंहिंजे लाइ मां चयो मुंहिंजा महबूब वठ छा वठां ये कुरान पोइ फरमाइने जी तबलीग व इशाअत कर जंग जर में कुरान ॿुधाए मुंहिंजा महबूब इन कुरान जी तिलावत कर इनके समझा तफहीम कुरान जी समझानी इफाम तफहीम कराए तफसीर जे अंदर वठियल कुरान जे शान नुज़ूल में वठियल कुरान जे उमक़ गहराई में के वठियल दुनिया वारो असां मुसलमान न रुगो कुरान के ॾिठो आ इन जे गहराई जो मज़ो न वरतो आहे तफसीर जो मज़ो न वरतो आ इन जे शान नुज़ूल जी खबर न आहे ई सूरत ई आयत छो नाज़िल थो केड़े वक्त में मक्की आया मदनी आहे जो मकसद है वजह छा है पर मैं रसूल तो
जंहिंजे मथां क़ुरान नाज़िल थियो आहे मां चसणा हिन क़ुरान जी तबलीग कर वाइदो नसीहत कर जंग जर में अल्लाह जो क़ुरान ॿुधा ओ दुनिया वारो उलमा वारिसुल अंबिया आलिम नबियन जा वारिस बणिया इन जे करे क़ुरान जे हवाले थो तबलीग इन्हनि जे हवाले वाइद नसीहत इन्हनि जे हवाले क़ुरान ऐलान कयो मुहम्मदुर रसूलुल्लाह वही क़ुरान खां पुछोसि कहिड़ो रसूल आहे खुल क़ुरान जो सुभान अल्लाह अयां ॿुध क़ुरान छा थो चवे क़ुरान हे रसूल जी तफसीर में तो क़ुरान ॻाल्हाए फरमाए बिस्मिल्लाह बावीहों सिपारो आहे दुनिया वारो सूरज नालो सूरतुल अज़ाब आहे आयत नंबर 45 आहे क़ुरान जो ॿुधण जो सवाब आहे दिल भर गिंद भी सवाब है शेब शे क़ुरान ओ दुनिया वारो अय्युहल नबिय्यु इल्ला रसूलल्लाह शाहिदा व मुबश्शिरा व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़निही व सिराजन मुनीरा खुशे सुभान अल्लाह केड़ो रसूला दाई थी कुरान जे तफसीर के समझ एकड़े लफ्ज में अले केतरियूं माना अले केतरा लफ्ज अले केतरा जुमला आयतूं रुकू सिपारा तफसीर पे थो निकरे खुटन जड़ी आए फरमाए केड़ो रसूल फरमाए बशीर तवज्जो नज़ीर दाई रसूल सिराजम मुनीरा रसूल उन जे ला तो अल्लाह गालाए रसूल त घणाया नबी गणाया पर हिन रसूल मां मुराद केड़ो रसूल कुरान पे ऐलान करे फरमाए वज़ुहा वल्लैल इज़ा सजा यो रसूल है जेको सुन जो सरदार है हसीन जो जमील जो सरदार है यो रसूल है दुनिया वारो जो गालन में छुड़ो है अल्लाह केड़ो रसूल है कुरान ऐलान पे फरमाए फरमा ज़ागल बसरो मा तगा सुन अखरन वारो रसूल है रात हरिक भी लिसान का सुन चपड़न वारो रसूल है पिछड़े जुबान वारो रसूल है ऐ प्यारे गालन वारो रसूल है मां घोर में कुर्बान होया और भरना रहे मिठे नाले वारो साईं आए जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुते कुरान ऐलान कयो मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह केड़ो रसूल है अया बुध कुरान छा तो चवे कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम ओ यारो कुरान अशकुनत सवाब है दिल भर गिंद भी सवाब बावीहों सिपारो है सूरत नाम सूरतुल अलाब दुनिया रोहा आयत नंबर 40 मैं दिल भर नबी में दोसे नबी खातमुल नबिय्यीन मुहम्मद रसूलुल्लाह तफसीर तशरीह शेब शे कुरान तवज्जो करे ओ दुनिया वारो काल मुहम्मद अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन जो सुभान अल्लाह
रसूलुल्लाह केड़ो रसूल आहे फरमाए खातमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो रसूल आहे बाबा जेते नबूवत खत्म आहे बस कुरान की पे समझाए अल कुरान युफस्सिरु बाज़ुहु बाज़ा हिकड़ी आयत जे तफसीर में हलियो ही खुदा जो कसम खुटण जड़ी न थोड़ो समझो इन रसूल के इन रसूल में मुराद केड़ो रसूल आहे केड़ो नबी आहे मुझा दोस्तों अजीजो तवज्जा कयो खास करे जलसा ने फिर हम जलसे जो उन्वान भी सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आए कि नहीं सूरतुन नबी को नहीं सीरतुन नबी आ तवा जलसा वाइज बुधा हुंदा कराया हुंदा इश्तिहार जो उन्वान पढ़ियो हुंदो लिखरायो हुंदो सीरतुन नबी सूरतुन नबी ना छो त सूरत का मथे सीरत गाल समझाई अबू जहल सूरत में सोनो होयो हसीन जमीलो एडो अबूला मना बावर घुमे त मके जे गलन में नूर जो लाटू लगनस पर सीरत में भलो न हो जहन्नम जो गलो बणजी वियो हजरत बिलाल हबशी रज़ियल्लाहु ताला अन्हु सूरत में सादो हो पर सीरत में भलो हो तो खुदा जो कसम घुमे मके जे गलन में थो जुती जो ठक ठक जो आवाज जन्नत में थो अचेस पर बुधो बुधो असा जो साईं सूरत में भी भलो आ सीरत में भी भलो आ डाडिया चो सुभान अल्लाह अयो जोर से थोड़ो जे करें नबी जे सीरत ऐं सूरत के बुछणो थे बुधणो थे तबो मुझी अम्मी उम्मुल मोमिनीन अम्मी आयशा रज़ियल्लाहु ताला जे दर ते वई मुझी अम्मी पांजे महबूब जे तारीफ में थी गालाए शेर थी पढ़े छाती जवे हिया सिज के दिसी दिसी करे अम्मी आयशा थी फरमाए लना शमसो वलिल आफाक शमसो शमसी खैरुम मिन शमसी समाई अम्मी आयशा थी फरमायो दुनिया वारो ये दुनिया जो भी हिकिड़ो सिजो आ मुझो भी हिकिड़ो सिजो आहे लना शमसो असां जो हिकिड़ो सिज मुराद ची मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू ये तफसीर कंदो हल हदीस ऐं कुरान सा त यो हिकिड़ो ही मौजू तो जो तांजे ला काफिया ची लना शमसो वलिल आफाक शमसो शमसी खैरुम मिन शमसी समाई शमसुन्नास ततलो बाद फजरी व शमसी ततलो बाद इशाई जो सुभान अल्लाह दुनिया जो सिज निकरे थो सुबह का पो अब सुबह का पो सिज जो निकरण को कमाल आ छा ही त इन जो फितरी अमल आहे जेको निकरंदो थो अचे हाँ कमाल तॾहिं आहे जो हाणे राति जा 12 साढी 11 थिया हींअर निकिरी पए माण्हू चवंदा हल ही छा थियो क़यामत न अची मौलवी साहब ॾिसो त सही का फतवा था ॾियो हाँ तॾहिं माना इन जो कमाल थियो अब हाणे राति आहे न ये जो को कमाल त कोन्हे फितरी अमल आहे जो राति थियणी हा हाणे वरी ॾींहुं निकिरी पए अचानक तव्हां परेशान थी वेंदा त तॾहिं इन जो कमाल थियो ई सुबुह शाम ॾींहुं राति इहो रदो बदल आहे ई आहे अम्मी आयशा दी फरमाए दुनिया जो आफाक आलम जो सिज निकरे थो सुबह खां पो पर असां जो जेको सिजो आहे वो भलो आहे दुनिया जे सिज खां माण्हुनि जे सिज खां छो जे शमसुन्नास ततलो बाद फजरी फजर खां पो दुनिया वारनि जो सिज पियो निकिरे व शमसी ततलो बाद इशाई जे कने ताके मुझो सिज ॾिसणो आ यानी मोहम्मद रसूलुल्लाह तो रात जे 12-1 बजे ताजो मोहम्मद अरबी जे चेहरे जो दीदार करो ताके रोशन नजर ईंदो हुजरो ताके रोशन नजर ईंदो मस्जिद जे नबी जा थंबा ताके रोशन नजर ईंदा जे रस्ते सां मुझो साईं हलियो ईंदो ओ रस्तो ताके रोशन नजर
नजर ईंदो मुझे साईं जो चेहरो मुझो सिज रात का बादल चमकंदो आहे कमाल मुझे साईं जो हुस्न जो थो सिज जो न थो आहे छो तो हू न जो फितरी अमल आहे त इन शहर दे नजर करे अल्लाह वारे ही लफ्ज़ चया छाजे तफसीर में फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह मोहम्मद में छुड़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे कौन ही तफसीर है तशरीह में चयो जिले कुल्ली नबी फिल अनाम फजीलतुना लिकुल्ली नबी फिल अनाम फजीलतुना व जुमलतुहा मजमूअतुल मुहम्मदी जो सुभान अल्लाह। ये तारीफ में शायर चई थोड़ो समझो अब गुलाब जा गुल हुजन ता सभिनि माण्हुनि में विरायो हिकु हिकु गुल करे सोना लगंदा सुठा लगंदा ऐं गुलाब जा हिकु हिकु गुल जुदा जुदा करे तव्हां रखो खुशबूदार भी लगंदा सुठा सोना पर इन मुख़्तलिफ़ गुलाब जे गुलनि खे गॾाए करे तव्हां गॾु कंदो छा ठही पवंदो गुलदस्तो ए वरी वधीक सोनो ठही पवंदो खुशबू वधीक ॾींदो उन्हनि खां फरमाए 1,24,000 नबी आया ये गुलाबन जे गुल वांगुर हुया कंहिंमें हुस्न जो कमाल होयो यूसुफ नबी बणियो कंहिंमें सिबर जो कमाल होयो हजरत अयूब पैगंबर अची बणियो कंहिंमें सीरत ऐं सोरत कंहिंमें बादशाह जो कमाल कंहिंमें शुक्र जो कमाल कंहिंमें जमाल सभिनि नबियुनि जो फज़ीलत मुख़्तलिफ़ ये गुलाब जा गुरड़ा होया उनके गडायो होयो सभिनि जो ख़ूबियों सभिनि जो फसील फज़ीलतों ख़ुसूसियतों गडायो त हिकिड़ो गुलदस्तो ठही वियो उन गुलदस्ते जो नालो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू सभिनि गुलनि खे गडायो नबियन जी खूबिन के फजीलतुन के त उन मोहम्मद अरबी में सब शयूं नजर आया पो शायर इन जे लाइ चए थो पयो ॾिसो मां ॼण त उन जी तफसीर तशरीह के बयान तव्हां जे साम्हूं कयो आहे थोरो तवज्जो कयो चले कुल्ले नबियन फजीलतुन हर नबी जे ला फजीलता मुख्तलिफ मुख्तलिफ पर दुनिया वारो व जुमलतो हा मजमुअतुल मुहम्मदी सभिनि जे फजीलतन खे गॾाईंदे त मुहम्मद अरबी ठही पवंदो हुस्न बि मुंहिंजे महबूब में यूसुफ नबी खां वधीक नज़र ईंदो सबर मुंहिंजे महबूब में हज़रत अयूब ऐं याकूब पैगंबर खां वधीक नज़र ईंदो शुक्र जे तरह नज़र कयोसि सीरत ऐं सूरत में बाकमाल आहे ऐ माहे अरब ऐ माहे अजमा ऐ फखर जहां ऐ फखर ज़मान ऐ बाइस ज़ीनत अर्ज़ समा सुभान अल्लाह सुभान अल्लाह त मथे करे जो सुभान अल्लाह ऐ माहे अरब ऐ माहे अजमा ऐ फखर जहां ऐ फखर ज़मान ऐ बाइस ज़ीनत अर्ज़ समा सुभान अल्लाह सुभान अल्लाह इजाज़िए तेरी नजरों का फैज़ान ये तेरे कदमों का एक सफ में खड़े हैं शाहो गदा चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान में जिसका जिक्र हुआ आफात में जिसकी धूम मची वह खुल्क तेरा वह रहम तेरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह खातमुन नबीना
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसीनो जमील दाई सिराज मुनीरा वो नबी आए मां छा नबी जे तारीफ में गालाया दुनिया वारो थोड़ो वक्त तवज्जा कर फरमाए वल्लज़ीना माहो उए नबी जा यार उए साहबा जेके महबूब सा गडो इन मां मुफस्सिरीन मुरासिदी के अकबर लिखो पर उमूमियत जे तरफ नजर कर हर नबी जो साहबी वफादार है मोहम्मद अरबी सा शरीक है दुख में गम में खुशी में सफर में हजर में हिजरत में जंगल फुतूहातन में मुझे महबूब सा गडो है ओ दुनिया वारो अल्लाहु अकबर कबीरा नबी जा सब साहबा सच्चा हुआ वफादार हुआ पर दुनिया वारो घोर जे वफादारी जे मथा जान जे कुर्बान जे मथा कीड़ा न चल सारोया जो जान घोर गयो माल घोर गयो जंगे बदर दे तवा नजर गयो जंगे बदर का पेरा इस्लामी तारीख में पूरी हिजरी में जगह जंगे इस्लाम जी लगिया जंगे अबवा है वो जंगे बदर है दुनिया वारो जंगे ओहद है जंगे ओहद अकबर जंगे ओहद असगर है जने मायन हदीस की दिसंदो जंगे ओहद अकबर जे अंदर जरे 72-70 साहबा शहीद हुआ नबी से जख्मी थिया पर जंगे बदर दे नजर कर दुनिया वारो जंगे बदर अकबर व असगर है दुनिया वारो अल्लाह अकबर कबीरा ओ दुनिया वारो अरे वादो करो इंशाअल्लाह असा नबी जे करे पांचो जान कुर्बान कंदा से खत्म नबूवत जे खातिर कुरान जे इज्जत व अजमत जे खातिर मस्जिद मदरसा जे इज्जत व हुर्मत जे खातिर इंशाअल्लाह असा नबी जी गुलामी दे कुरान सा वफादारी कंदो मोहब्बत नबी सहाबा पर खुदा जो कसम जंगे बदर जे मौके में हदीस पाक में तो अचे बन नबी जा नंढड़ा सहाबा मासूम वड्डा भी कोन जवान भी ना पर नंढड़ा उन जे जज्बे के ॾिसो उन जे मोहब्बत के ॾिसो उन जे कुर्बानी के ॾिसो असा नबी जा उम्मती सडरायूं था पर मुसलमान बेनमाजी ज़ालिमा ज़ानियो शराबिया कातिला दी रात धाड़ा थो हणे पयो मासूम बार कल लटकियो पियो हो उनके वणन सा बधी छॾ ये मुसलमान है ऐं कल या अज ब माण्हू वेचारा मारे छॾियो जे पैसा न मिलिया अगवा जा भराए तावान कत्ल करे मारे उन जा लाश मोकिलिया अथऊं कंहिंजी लाश खे झले था छॾनि त पैसा ॾियो त पोइ तव्हांजे हवाले सां कयूं था मूंखे ॿुधायो क़यामत आहे न मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुसलमानी काॾे वई हली असांजो मुआशिरो काॾे हलियो हुयो नबी साईं जे साहबा दे नजर गयो असां रवाजी मुसलमान थियासीं नमाज़िया भी रवाज जी नमाज़ अथसि बीठो मस्जिद में ख्याल भेजे अथसि न पढ़ंदो चवंदा यार मुला असांजो बेनमाज़ी आहे इन भाउ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो तंहिंजे करे इबादत अल्लाह जी हुजे ख़ुलूस दिल सां अल्लाह जे ख़ातिर हुजे जेको अमल हुजे माण्हुनि जे ॾेखा जे लाइ न हुजे अॼुकल्ह ॾेखा घणो थियो आहे चमचा खोरी बि वॾी थी वई आहे ख़ुदा जी मार पर चमचा ॾिठा अथव पोइ पया कीअं हूंदा आहिनि भींग थिया टेड़ा फेड़ा तंहिंजे करे चमचा खोरी भी न कयो गिला भी न कयो साड़ हसद बुग़्ज़ भी न हुजे जेको अमल कयो ख़ुदा ख़ातिर कयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस में ॿाहिरियां माण्हू ईंदा हा बुधो बुधो हदीस पाक में आपू पुछंदा ऐन मिनकुम मोहम्मद ता में मोहम्मद केड़ो आ हाने मां तवा का पुछां तो नबी जो हुस्न जमाल व कमाल अचण वारन के खबर न पई पई माना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा सा गद इया वेंदा हा उन जे मजलिस महफिल में आजिजी इनकिसारी बराबर सराबर थी उन सा वेंदा जो अचण वारे के पतो ही कोन पवंदो तो मोहम्मद केड़ो नबी जो साहबी उठी भी करे तारीफ कराइंदो हाजी रजुल मिनकुम मिना मोहम्मदा हिया शख्स जो असा में मोहम्मद अरबी है सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो सलाम करे नबी जगह ची वेंदो हो त आजिजी एतरी इनके से असा जे नबी में असा माण्हू जा हाल लक्षण दिसो त सही मुजा दोस्तो तकब्बुर गुरूर असा के मारे छड़ियो तेजे करे को वाइजन में मुलन जे में असर कोने
तकरीरन में असर कोने वाइजू करे 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 के मौला ई दुनिया छॾे विया के अञा ताईं वता आहिनि रणंदा असां वांगुरु माण्हू बेनमाज़ी चइसि माण्हू नमाज़ी को मस्जिद हैरान लगी पई आहे ए वाइजू ए तकरीर नसीहत असांजो काॾे पई थियो तव्हांजो बि ॾोहो आहे असां मुलनि जो बि क़सूर आहे तंहिंजे करे ख़ुदा को मञियो मां ॿाहूं थो ॿधां तव्हां पाण खे बि सुधारियो अलाह असांखे बि हिदायत ॾे आमीन चओ हज़रत अब ये गाल सही क्या तो तंहिंजे करे हिते सिखण जो ज्ञान आहे सुधरण जो ज्ञान आहे कुछ सिखो कुछ सुधरो मुझा दोस्तों बाकी पूरी जिंदगी ये तकरीरूं वाइज़ूं ॿुधी करे तव्हां सागा लाटू सागा चुगो ॿुधो अथव न मिसाल तंहिंजे करे मुझा दोस्तों कुछ सुधरो खुदा जो कसम नबी जा यार सच्चा हुया वफादार हुया उन्हनि में खुलूस हुया इखलास उन्हनि में हुयो अॼु असां में इखलास न आहे खुलूस न आहे खुदा जो खौफ न आहे हर शे रवाज बणजी वियो रस्म बणजी वियो दुनिया वारो इन रसूम रवाजो बिदात मां निकरण जी कोशिश कयो पाण के भी कढो इन जमात के भी कढो मां अर्ज पियो कयां जंगे बदर आहे हदीस पाक सही इन में मो पढ़ियो आहे ओ दुनिया वारो अब्दुर रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत अब्दुर रहमान बिन औफ तो फरमाए ओ दुनिया रो क़ाल इन्नी लफी सिफिल यौम बदर जे जंग में मां पिने सिफ में बीठो आया साहबा जो कतारों लगल सामो दुश्मन अबू जहल जे बिरादरी वारा काफर वद लश्कर सा आया हथियार खणी आया भाई पी करे आया हेरा चंद साहब आया नबी दा गरीबो मिस्किन बेयारो बददगार कजे हथ में हथियार आए त के हथे खाली नबी सही खीमी में प्यार दाढ़ी मुबारक तर थिए ओ मजाला इमाम मोहम्मद जो फौज आए मुचड़ी आए अल्लाह नबी तो के पर एड़ा भी नबी जा साहब आया हजरत अब्दुर रहमान तो फरमाए पीरी सिफ में मां बीठो साहबा जे सिफन में कतारन में तलवार मुझे हाथ में आए ईमानी गैरत जज्बो आए अल्लाह अरे सामो जे को आयो टुकड़ा टुकड़ा करे छडींदो मास नबी जे इज्जत जे खातिर सरबुलंदी जे खातिर इलाज कल्ब अल्लाह जे लाल मेरा थो पयो दुनिया वारो जी अचानक अचानक इजल तफतो फैजा यमीनो वाई सारे मां जे सजे खबे नजर कयो फितियान हदीस सिले बनड़ा बार मोखे नजर आया हजरत मुआज दुनिया वारो एकड़ा मानो इनके पढ़दा इन मूज मां के मौलवी जे तकरीर के बुधो चेपो मौज हैरान थियो अल्लाह ही छा थी वियो आहे साहबी जे नाले वठण जी उन में सलाहियत न आहे भी तो तकरीर करे मुअव्वज़ ऐं मुआज़ ऐं अरबी इबारत में मुअव्विज़ भी पढ़बो आ मुअव्वज़ भी पढ़बो आहे ये बई रिवायतों आयो है दुनिया रो मुआज़ ऐं मुअव्वज़ इब्न अफरा जा पुटड़ा अफरा उन जे अपे जो नालो कोने ए तकरीर में पियो चवे तो उन जो बाबो अफरा उन जे अम्मा जो नालो आहे अम्मा जे नाले सा मशहूर इन बई नंढड़ा ये बई पिटाया सजे खाबे हजरत अब्दुर रहमान बिन औफ फरमाए फकानी लम आमन बि मकानहिमा है मुझी दिल मुतमइन थी घबराए जियो छो मां जो अल्लाह ही बई नंढा मुझे सजे खाबे बीठा थी इन्हनि जी हिफाज़त कया पंहिंजो दिफ़ा कया या दुश्मन सां मुक़ाबिलो कया अल्लाह जे करे जवान मुझे पासे बे हुआ अजमा अब्दुर रहमान वाह जो तलवार हलाया नबी जे दुश्मन सां मुक़ाबिलो कया दिल खैर मोके यो ख्याल पैदा थियो हदीस पाक में आयो
ओ दुनिया वारो हजरत अब्दुर्रहमान बिन औफ नबी जो साहबी सिपाही तो फरमाए फक़ाल आदम मिनहुमा सिर्रम मिन साहिबे उन बिन नड़न भाइरन मां हिकड़े मूंखे चयो कन में सिर में याने आसा उन भागल की गरे मूंखे जिया अम्मे ओ मुझा चाचा मां चो जी बना खीमा जा बाटा जी छा तो जवण जाए चे अरनी अबा जहल अबू जहल तमो के देखार केड़ो आहे मां चो फमा तसनो भी तू त नंढड़ो अबू जहल वडो लड़ाको जंग जू आहे तो बार नंढड़ो तू नखे छा कंदे ओ दुनिया वारो अब्दुर्रहमान बिन औफ तो फरमाए नबी जे नंढड़े शेर उल्म के जो मुझा चाचा उखबिर तो या सफो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझा चाचा मां गाल बुधी आए यो अबू जहल मुझे सायो जो दुश्मन आहे मुझे महबूब के घर गालाईंदो गारी उड़ी दो आहे वल्लज़ी नफ्सी बियदी मुके अल्लाह जो कसम आए मुझा चाचा रगो तू देखारे समो के मां विणंदो मास ऐसे ताई जुदा न थींदो मास मुखे मारे या उनके मारा जो सुभान अल्लाह ई नबी जे नरड़न जो जज्बो आ उनन जो ईमान आ तो वदन जो छाल हो वडे नबी जे साहब जो जज्बो किया ई त नंढड़ो बार थो चवे मुझे साईं के पियो थो गालाए आजकल आलम कुफर यहूदो नसारा अंग्रेज ऐं वो जालिम खुदा जो कसम है इसराइल मुसलमान जो बमबारी मारन था पिया बेहुरमती था कन पिया नबी जी गुस्ताखी कंदा ऐं कुरान मजीद के साड़न जलाइन था पिया ॾाढन पटकन वारा मौलवी वेचारा दाऊ करे रोडन ते निकरे ईंदे बाकी मुसलमान बीठा तमाशा ई कंदा यो असा जो ईमान जो असा गालाई भी न था सको विढ़ण जे लाए व्यासे दुनिया डिठो पर दोस्तों अजीजो ही नबी जा यार होया जी मुझे महबूब के गालाईंदो आ कोन छदींदो मास फत अजब तो लेजालिक हदीस में आयो हजरत अब्दुर्रहमान फरमाया मैं हैरान थी उस गालन बुद्धि करे अल्लाहु अकबर एडो वडो जज्बो नंढो थी करी जिया न चई करे चुप कयो वरियोना वगमजन अल्लाखर वरी इकड़े पे मुखे वठी दबायो जोर ॾिनई मुखे मां उन ॾे तवज्जा कयो वकाल मिसलुहा उन भी मुखे पंहिंजे भाउ वांगुरु चयो अरनी अबा जहलन वो मुझा चाचा अबू जहल त मुखे ॾेखार मां चयो फमा तसनो भी तू छा कंदेस जे उखबिर तो अल्लाह यसुफ रसूल अल्लाह मुझे साईं के घट वध ॻाल्हाईंदो आहे मां ॿुधो आहे कोन छॾींदो मास विणंदो मास इसी ताईं विणंदो रहंदो मास मुखे मारे या मौल के मारिया इन बिनन इयम सा गुफ्तगू कया अचानक जंग बदर जे मैदान में मुझे सामो ओ दुनिया वारो अबू जहल नजर आयो मां बिनन के इशारो कयो इया हथ जो आंगर जो इशारो मां जो अल्लाह हादा साहिब कमा ओ यो तो अबू जहल वो छापो करे जीवा हुआ यजूल फिन्नास वो घूमे पयो पांजे काफरन जे सिफल के पयो ठाहे घोड़े जे मथा सवार आयो असले सा भरल होयो तलवार तीर नेजन सा लैस होयो मां ही इशारो कयो मां जो यो अता जो मतलूब अबू जहल हदीस पाक में आयो हजरत अब्दुर्रहमान फरमायो वही इशारो करे हथ पोते न मोटायो हथ मुझो पोते वरियो कोन
फब्तदरा बिसैफिहिमा भई तलवारों कटी जो वठी भगा अबू जाल जे तरफ सहाबा पोते होया वॾा पोते होया उन जो भी ख्याल न कयो जान जी परवाह न कया साह जी परवाह न कयो ये होया नबी जा यार ये होया नबी जा गुलाम ये होया वफादार है करे अल्लाह जे कुरान ऐलान कयो है कुरान जो सुभान अल्लाह भैया मथे करे मेरा या से सुभान अल्लाह से गुशे कुरान ओ दुनिया वाला कुरान अशनद सवाबे खुशे दिल बरे गिंद भी सवाबे यारो सी पारो सूरत तौबा आयत नंबर 100 रदी वसाबिकून من المهاجرين والأنصار والذين اتبعوهم بإحسان رضي الله عنهم ورضوا سبحان الله खोलो पियो कुरान चो कुरान सच्चो नबी जा यार सच्चा वफादार होया चई मोया दोस्तों अजीज अल्लाह अकबर फरमाए नबी जा यार मुहाजिर जिन चाहे अंसार ये वफादार होया सच्चा होया फरमाए बई वठी करे तलवारों कड़ी जो भगा वठी करे पोते नजर भी न कयो फब्तदरा बिसैफिहिमा तलवारों कड़ी वठी भगा मुझो उस्ताद मगफूर व मरहूम से अब्दुल गफूर कासमी से जावल वारा रहमतुल्लाह अलैह पांजे तकरीरन में चौंदो हो फर्राक मिसल सकरेल इया बई नंढा वठी झपिया अबू जाल जे मथा जिया बाल पांजे शिकार जे मथा झपंदो आहे वही बे हदीस में मो पढ़ियो उते ही लफ्ज लिखलो आहे तरह इबारत हो फशद्दा अलैहि मिसल सकरेल इया उडाम्या है दुनिया वारो खुदा को कसम जिया शिकरो पांजे शिकार ते उडामंदो वही करे पहुता अबू जाल के फजरबा फकतला हो तलवारन जा वारन जे मथा वार कयो भाए फिटी कयो मारे गरे फलसरफ इला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे साईं वट ढुकंदा आया खुशी मंझा वो केड़ो न वक्त दो और जे खुशी जो वो आलम वो मंजर केड़ो न भलो दो जो बई खुशी मान ढुकंदा आया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चो तरफ फिरन पया हो चे पियो अना कतल तू या रसूल अल्लाह हो चे पियो अना कतल तू या रसूल अल्लाह साईं तवा खुश थियो ना ताजे दुश्मन के मारे आया कटरता जो दुश्मन अबू जहल नबी से हुन दे पियो नजर करे वरी हुन दे पियो निहारे बिल आखिर मुझे साईं के चवणो पियो ओ दुनिया वारो फरमाई तवा बिन मां के कत्ल कयो हो जे पियो मां नबी से फरमाए भला पियो त सही अल मसा तुमा सैफकुमा तलवारों तदे घारो होई आया होया साफ करे या ना बिन जो या रसूल अल्लाह अबू जाल के मारे करे तो भजी आया हो खुशी मां बुधान जेला तलवारन के साफ कर जो मौको भी न मिलो टाइम भी न मिलो वक्त भी न मिलो नबी साहब ने जे तलवारन दे नजर को वठी करे नजर आए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है मां घोर होन तलवारन जे मथा जैवत नजर पई मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तलवारन मां
अबू जहल खबीस जो ताजो रत ट्रिमे पियो नबी से फरमायो कि लाख मां कत्ल हो ता बिन के मुबारक हो जे तमा बिन नंजणन मां मोहम्मद जो सीनो ठडो गयो खुश गयो मुझे दुश्मन के दाम मारे आया हो ये नबी जा साहब पर नंढा होया दुनिया आज मुसलमान क्या दे फलस्तीन में मुसलमान कुशिल पया बम्बारी पई थे जे मथा मीहवा गुरपम पया वस दुनिया वारो तवा ईद मनायो वरी वडो ईद पियो थो अचे हींअर उन में भी ता खुशियों कंदो पर उन मुसलमान का पुछी त ॾिसो उन जा प्यारा अज ताईं दबियल हिन मलबल जे हेठां निकता ई कोल है ईद जे दिहाड़े ते तू पंहिंजे ॿारनि खे चंपियूं वठी ॾिना पेरनि जो माप कयो हूंदो न्याणे जे हथनि में चूड़ियूं पाराया हूंदे फलस्तीन जा मुसलमान मलबल जे मथां घुमनि था किथे असांजे नंढड़नि जो हथ या पेर नज़र अचे खोटे करे उनखे असां कढूं दुनिया वारो जमीयत उलमा इस्लाम खां सिवा कोई आवाज़ बुलंद करण वारो नाहे माली तौल वाह जो कयो दुनिया वारो जाने तौल जे लाइ भी मौलाना साहब तैयार है जमीयत तैयार है कारकुन तैयार है नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल जिहाद माज़िन ला यौमिल क़ियामा क़यामत जे सुबह ताईं दुनिया जे कंहिं न कंहिं कुंड में जिहाद जारी रहंदो हक़ जी हिकिड़ी जमात हूंदी अल्लाहु अकबर जा नारा हणंदा मुसलमान ता सुता पिया आहियो तव्हांजो फर्ज़ उहे अदा कनि था अॼु फलस्तीन मुसलमानियत खे ज़िंदा करे ॾेखारियो बच्चा कुर्बान करे घर कुर्बान करे रमज़ान जे रोज़नि में बुखों ते रोज़ा रखिया छत मथां कोन हुयो बरसात ऐं मींहं जे अंदरि पथर ते उहे पिया पर हार न मञिया कलमो अल्लाह अकबर जो बुलंद नज़र आयो अॼु वाइदो कयो मुसलमानो हक़ वारी जमात जमीयत उलमा इस्लाम हथ मथे घुरे थो असांजो गॾु हूंदो हमेशा साथ ॾींदो वफ़ादारी पकी हूंदी इंशाअल्लाह माशाअल्लाह असांजा साईं जन पहुची विया आहिनि स्टेज ते हज़रत मौलाना साईं अब्दुल जब्बार हैदरी साहब मूंखां अॻु में साईं जन पहुता साईं जन जी शफ़क़त ऐं महिरबानी आहे असांजे मथां कयूं अल्लाह से खां दुआ आहे त रब्बुल आलमीन असांजे दोस्तनि जे महिनत खे प्रोग्राम खे पंहिंजे बारगाह आलिया में क़बूल फरमाए।